ओ लगी तुझी तार आजन खे, सुभान अल्लाह। दुनिया में से दीवाना लगी तुझी तार आजन खे। सुभान अल्लाह। गद को न पढ़ायो, गद को न पढ़ायो, पढ़ाई दो। ओ लगी तुझी तार आजन खे, दुनिया में से दीवाना लगी तुझी तार आजन खे। ओ असहाबी पहिरियों नंबर, असहाबी पहिरियों नंबर, प्यार में हा परवाना लगी तुझी तार आजन खे। सब्सक्राइब कयो असांजे चैनल जावेद भीमोराई के। जे ॾाढियां सुभान अल्लाह जो त हिकिड़ो इन जो बंदि अहिड़ो आहे जेको किरोड़ जो। सुभान अल्लाह। जेतिरी जमात आहे एतिरो आवाज़ कोन्हे। यूसुफ ले यारो हुई हिकड़ी ज़ुलेखा हैरान, यूसुफ ले साईं हुई। सुभान अल्लाह। ओ महबूब ले मुल्क चरियो, ओ महबूब ले मुल्क चरियो, मलाइक भी मस्ताना लगी तुझी तार आजन खे। सब्सक्राइब कयो असांजे चैनल जावेद अजीज भाई तू मोहम्मद जो दीवानो आ, हुसैन सुने जो दीवानो आ, मुस्तफा जे असहाबन जो दीवानो आ। हलियात मुझे मिठे मोहम्मद जे हिकिड़े असहाबीअ जी तोखे ॻाल्हि ॿुधायां। नालो अथसि जाबिर बिन अब्दुल्ला। फरमाए थो उहद जे मैदान में मुंहिंजो बाबो शहीद थी वियो। नालो अब्दुल्ला बिन आमिर बिन हराम। अजीज वाह चए थो त जॾहिं वफ़ात करे वियो त काफ़रनि शहीद त कयुसि, सिरड़ो त लाथाऊंसि, बाज़ू कटियाऊंसि, पर मुसलो कयाऊंसि। हे चप, हे नक, हे कन इहे बि कटे छॾियाऊंसि। पोइ मुंहं ते परदो पियल होसि, मुंहिंजो बाबो हुयो। मां वरी वरी बाबे जो परदड़ो लाहे ज़ियारत थो कयां। दिलि ॾुखो जी पई त बाबो शहीद त थी वियो, पर मुसलो लॻो पियो आहे त मूंखे मुहम्मद मिठो सॾु थो करे। केर थो सॾेसि? मोहम्मद करीम। ॾाढा जो केर? महबूब। या जाबिर अला उखबिर का, ओ जाबिर दे मुंडे निहार तोखे मां मोहम्मद अहिड़ी ॻाल्हि थो ॿुधायां जो अॻे न ॿुधी हूंदे। साईं मांखे ॿुधाए कहिड़ी ॻाल्हि आहे त मिठो मुस्तफा थो फरमाए, ओ जाबिर तुंहिंजे बाबे सां बिना पर्दन जे, बिना वहीअ जे, बिना ख़्वाब जे अॼु रब ईअं पियो ॻाल्हाए जो पर्दो कोन्हे, होॾे रब थो ॻाल्हाए, तुंहिंजो बाबो अब्दुल्ला पियो ॿुधे। सुभान अल्लाह। मां उहो पर्दो कोन्हे साईं, पर्दो कोन्हे बिल्कुलु। ॻाल्हाइनि पिया ॿई पाण में, पर्दो कोन्हे साईं। पोइ छा थो रब चए मुंहिंजे बाबे खे? अबा मिठे मोहम्मद खे सॼी काइनात जो इल्मु आहे न। ओ जाबिर चएसि पियो अल्लाह रब्बुल इज़्ज़त त अब्दुल्ला अॼु जेकी वणई सो घुर त मां ॾिए। हेॾे तवजह कयो या थड़ पथड़ छॾियो न हाणे। अजीज भाउ जाबिर साईं छा थो बाबे खे रब चवे? रब तो फरमाए त अब्दुल्ला जेकी चई सो ॾिए। ॻाल्हायो छा? जेकी चई सो ॾिए। साईं हाओ तो बाबो छा थो घुरे? जन्नत। तवजह कजा, जन्नत न न। ओ जाबिर तुंहिंजो बाबो थो चएसि त मालिक मिठा कब्र जो अज़ाब त मूं तां उहो ई माफ़ थी वेंदो, जन्नत जा मक़ाम त माणी तुंहिंजो मिठे मोहम्मद जे दामन में हथ विझी कलमू पढ़ियो अथमि, शहीद थियो आहियां। पर मालिक जे मूंखां पुछी थो त छा थो घुरी? त महिरबानी कर मूंखे वरी जेरो कर। छा कर?
वरी मां शहीद थिया वरी काफर मुंहिंजा चप कटन सिर कटन नकु कटन कन कटन वरी मां मरा वरी जेरो थिया वरी शहीद थिया वरी जेरो थिया 10 दफ़ा तुंहिंजो बाबो ईअं चवंदो रहियो आहे रब थो पुछे त जन्नत नथी वणे साईं वणे थी पर शहीद थियणु इन करे थो वणे जो मुंहिंजे रत जो कतरो ज़मीन ते न किरियो त रब तुंहिंजे दरबार में पहुची वियो आहियां सुभान अल्लाह सुभान अल्लाह हक चार यार।